हैदराबाद में एंटी करप्शन कोर्ट जे जज जी ऑफिस में वकील पारां मुख्तियार कार कासिमाबाद अल्ताफ कोरेजो ते मुबैना हमले खिलाफ रेवेन्यू खाते जे ऑफिसनि में हड़ताल कई वई। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जी अपील ते हैदराबाद डिवीजन में मुकम्मल हड़ताल कई वई। रेवेन्यू खाते जूं समूरियूं ऑफिसूं बंदि रहियूं, जंहिं सबबि शहरियुनि खे रोज़ाने कमनि में मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि शहबाज़ बिल्डिंग जे दरवाज़े ते धरणो हयो ऐं वकीलनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एसोसिएशन जे सदर सैयद सरदार शाह, अमजद अली लाशारी, तनवीर अहमद मल्हा, अली नवाज़ ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त तालके मुख्तियार कार कासिमाबाद ते एंटी करप्शन जी अदालत में वकील आसिफ अबड़ो हमलो कयो, खेसि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। बाद में वकीलनि पुलिस ते केस दाख़िल करण लाइ दबाउ विधो, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि चयो त जेसीं ताईं वाक़े में मुलविस वकील खिलाफ़ कार्रवाई न कई वेंदी, तेसीं ताईं सदन एहतिजाज जारी रहंदो ऐं कंहिं बि वकील खे रेवेन्यू ऑफिसुनि में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। हिन नाला इख़्तियारियुनि खे अपील कई त ॼाणायल वकीलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे।